रहा है। अगूणे बड़े वजीर सैयद कायम अली शाह खिलाफ इतलात खाते में गैर कानूनी बर्तन मारे मामले बाबत सैयद कायम अली शाह नैब गिरफ्तारी खां बचण लाए एहतसाब अदालत में पेश थिया है। अदालत कायम अली शाह जे 5 लाख रुपयन एवज़ 27 जनवरी ताईं उबूरी ज़मानत मंजूर करे वरिती आहे। खबर सां शेयर कंदा हलूं। अहम खबर है कराची में अगूणे बड़े वजीर सैयद कायम अली शाह खिलाफ इतलात खाते में गैर कानूनी भर्तन वारे मामले बाबत कायम अली शाह नैब की गिरफ्तारी का बचण लाए एहतसाब अदालत में पेश थिया है। अदालत कायम अली शाह जी 5 लाख रुपयन एवज़ 27 जनवरी ताईं उबूरी ज़मानत मंजूर करे वरिती आहे। तफसील मालूम कंदासीं महताब शरखान जी। महताब अपडेट कजो। जी सजा अगूणे वरी वज़ीर सैयद कायम अली शाह खिलाफ इतलात खाते भर्तन वारे मामले जे तजदीद ॿुधाई थी आहे। तव्हांखे ॿुधाइणो त कायम अली शाह जी गिरफ़्तारी खां बचण खां अॻु एहतसाब अदालत पहुची विया जितां आरती जेका ज़मानत उहा जे दौर में जेका इतलात खाते में भर्ती थी हुजे जो रेफरेंस दाख़िल करायो वियो। तव्हांखे ॿुधाए हलो त जेका 5 लख जी जेका ज़मानत मंज़ूर कई वई आहे जेकी 27 जनवरी ताईं अबूरी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। जी मेहरबानी वाज़ी अपडेट करण लाइ।